पेरियों भंगे जे लाइ केॾो परेशान हूंदा आदमी। जी जी बिल्कुल। हाणे इन्ही पाण वारे दोस्त इजाज़त ॾेई छॾी आहे, पिया पियूं था। इहो दादा कहिड़े दोस्त? इहो यार पाण वारे दोस्त वज़ीर आज़म हाँ यार वाकई कम सभा वीआईपी करे छॾिया। असांजे बवालनि जा दुआयूं हूंदियूं हाणे। हा बाबा अलाह ख़ुशि करे अल्लाह अल्लाह ख़ुशि करे बंदो थोरो ज़ोर सां हलाए मथे में ज़ुक ॾेई ज़ऊं 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 थिए थो। बस दादा हाणे जान घोटे वधो आहे पाण जी। हिम्मत में थोरो थोरो चुको असां बि पियूं खोज बाबल साईं ॾाढो हुकुम तव्हांजो थोरो हे काबू करे वधरा माण्हू घोटे थो वञा। अॼु सभा मां बि एड़ो थो हणां ज़ोर सां घुमाए। हा बस छोटू हिम्मत कर बाबा, घुमाए डंडे के घुमाए हिम्मत करे। उस्ताद घोटे वधो मां तबाही सां तो डंडो हणां त उसा हिम्मत कर। असां वेही असां दिमाग़ खे ख़ुशि करी हिम्मत कर घोटे वठे बस देर ना है घोटे जा रहा विजय ना पानी विजय खोज खोज पानी विजय हिम्मत कर भंग वहलो न कंदे मारी छिके घोटियो मार नहीं हिम्मत कर न था क्यों विजय बाबे चले हे भी ढुकलो पियंदो न थोड़ो सवाई सा भी विदा आज बस कर घुमाए बैठे खोल सा क्यों तो बल्ल खोल सा क्यों तकल जो सा क्यों बधाने त्यारा मवाली बे मयाला जेके पियण वा होचे छोटू मुखे तो पियार जा ट्रे गिलास मथो हिम्मत करे तो के हया ही कोने अग में उस्ताद शुरू थींदो न बाबल साईं उस्ताद की तबीयत सही ना है न पींदो उस्ताद अचे उस्ताद अलिया अचे बाबल साईं छोटो जी उस्ताद बाबा मुखे अॼु थोरी दे। आओ अॼु मुंहिंजे जेको आहे न पेट में हलाए ईअं सफ़ा ईअं जीअं गजण गजदा बड़ 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 ईअं पेट में हलाए त लॻो पियो आहे बाबा। अल्लाह ख़ैर कंदे उस्ताद पोइ बि ॿ गिलास हण बाबा अचे साजो अब अचे पियो बस बाबा कर दी हां हिम्मत लो कर सा मथे तो करे बा हां बाबा खोल खोल क्यों दा अचे सिर सैयद जो बच्चे अचे मूसी डंडे कुंडे जेठो अचे बाबा उस्ताद इकडे देख दिए बाबा अच्छे पे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह उस्ताद खोल अच्छे बाबल साईं खोल क्यों दा खोल बाबल उस्ताद तो बाबा ट्रे गिलास पियार जा बाबा अरे चंद्रा मां तो पीवा था गिलास पियार बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह तो बाबा लगा मैं तू पी बाबा पी बी हिन लाइ चंद्र लाइ रखा त मां कदम प्याओ वात ते अच्छा हां लेकिन जो बाबा यो रखो दा स्पेयर जे लाइ को मवादी अचे करे न बाबल अचे बात पटिया चुको ही न बचे और पलांडो अबुल अरे उस्ताद ही अच्छी कछा दो मेरे बा तू पे में हां हां पी दो मैं बला पी अलिया हे वट उस्ताद गिलास बोले बाबा कैसे छोटू थातल पिया है बाकी अॼु थातल अहिड़ी ठाथई सफ़ाई मन करार थी वियो आहे। मां बि तबाही सां दंदो आहियो माल बाबल बिल्कुलु बिल्कुलु
चाचा को दिक्को तो न दे बा। अस्सलाम वालेकुम। अरे यार जवाब ही कौन था देना? जवाब न था दे तो चलो अंगूठे ते। चाचा भी अबा भी मां दिल में सलाम वालेकुम अस्सलाम कयो मैं बाबा नाराज न थी चाचा। हाँ ठीक है पर तू हिकिड़ो ल हे भई वेठा हुजनि।